याद यार जियो उस्ताद सांढे किथे याद यार जियो उस्ताद सांढे किथे याद यार जियो उस्ताद सांढे किथे ओ याद यार जियो उस्ताद सांढे किथे जिंदगी अखाट की वक्त खावे गिरी जिंदगी अखाट की वक्त खावे गिरी छा जवा के तेरी छा कथा के तेरी छा जवा के तेरी छा कथा के तेरी जे तेरी केर सोचे सके जे तेरी मुझको मोहब्बत दिखाए तेरी मुझको मोहब्बत दिखाए तेरी छा जवा के तेरी छा कथा के तेरी छा जवा के तेरी छा कथा के तेरी जे तेरी केर सोचे सके जे तेरी मुझको मोहब्बत मिठाए तेरी मुझको मोहब्बत मिठाए तेरी मुझको मोहब्बत मिठाए तेरी मुझको मोहब्बत मिठाए मेहरबानी नौजवान रागी कोटड़ी का आयो फैज़ान सखरानी मज़ो आयो आहे त ताड़ियुनि सां जवाब ॾियो नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई कयो सॼी राति उस्ताद जी ॻाल्हि हलंदी राति हुजे या ॾींहुं बात बुखारी प्यार जी कुछ ही देर में असांजा मानाइता जनाब कल्चर जा मिनिस्टर सर ज़ुल्फ़िकार अली शाह साहब पहुतल आहिनि कुछ ही देर में वो असांजे प्रोग्राम अटेंड कंदा ऐं ॿिया जेके बि दोस्त असांजा महिमान साथी ॿाहिरां आया आहिनि उस्ताद बुखारी जी हिन 32 वर्सीअ में जेका असांजी अदबी कॉन्फ्रेंस जी निशस्त आहे उहा जल्दी असां पंहिंजी शुरू करण वारा आहियूं हाणे आऊं उस्ताद जो कलाम पेश करण जे लाइ दादूअ जे ॿिए हिकिड़े सुहिणे ख़ूबसूरत रागी नौजवान रागी आमिर सिंधीअ खे उस्ताद बुखारी जे हिन ख़ूबसूरत सिटुनि सां दावत ॾींदुसि उस्ताद चवे थो त कंवल गुल मां कोको न थियो आहे न थींदो कंवल गुल मां कोको न थियो आहे न थींदो बुखारीअ खां धोखो न थियो आहे न थींदो मलाए जो बि जीजल जी न थञे लोको अहिड़ो को बि थोको न थियो आहे न थींदो ऐं भरपूर ताड़ियुनि में आमिर सिंधी उस्ताद बुखारी जी 32 वर्सी ते सभिनी आयल महिमाननि खे दिल जी गहराइनि सां मलिकार चऊंगा उस्ताद खे ख़ूबसूरत कलाम सां जेको हाल आहे मुझो पड़ोसूं सां पियो थो यार वसाया मां कचोया में रात हुजे या ॾींहुं बात बुखारी प्यार जी
रात तू जियदी दते पह सजा ढावना रात तू जियदी दते पह सजा ढावना रात तू जियदी दते पह सजा रात तो
मती चक्र जी चढ़ान में चेक जी मौसम मती चक्र जी चढ़ान में कूक कोयल जी बुरी अंब जे हुसान में गीता उस्ताद जा हो जमाला जीत जा गीता उस्ताद जा हो जमाला जीत जा कह चयो आहे दुआ किन चयो आहे दवा रात तो जीती दे बहस जा धावला रात तो जीती गते बहस जा धावला कह चयो आहे दुआ किन चयो आहे दवा रात तो जीती गते बहस जा धावला रात तो जीती गते बहस जा बहस जा बहस जा हलो हलो महिरबानी साईं लख थोरा लख कुर्ब असांजे हिन पंडाल में डीओ सेकेंडरी मोहतरम साईं मोहम्मद मूसा खोखर साहब उन सां गॾु मोहतरम न्याज़ इलाही अबड़ो तालका एजुकेशन ऑफिसर जोही ऐं मुख़्तियारकार जोही साहब पहुता आहिनि असीं उन्हनि खे उस्ताद बुखारी जी हिन 32 वर्षीअ में अचण ते दिलि जी गहराइयुनि सां भलीकार चऊं था। हाणे आऊं उस्ताद बुखारी जी हिन ख़ूबसूरत सिटुनि सां ॿ नौजवान सिंगर आहिनि असांजे दादू जूं चवनि थियूं साईं असां 12 सालनि खां वठी ॻायूं था पर असांखे को रेस्पॉन्स नथो मिले। अतिड़ियुनि खे ख़ूबसूरत नमूने सां भरपूर नमूने सां उन्हनि जी आजा कयो उन्हनि खे मोट ॾियो उन्हनि खे ॿुधो। ऐं गुज़ारिश कयां मोहतरमा महक मारवी ऐं सनम मारवी खे उस्ताद बुखारी जी हिन ख़ूबसूरत सिटुनि सां त उस्ताद चवे थो त अॻियार सां इक़रार इहो कीअं थींदो ऐं यार खां इनकार इहो कीअं थींदो। उस्ताद बुखारीअ खे खणी दफ़न कयो धरतीअ खां मगर धार इहो कीअं थींदो। हिन न्याणियुनि जो इस्तक़बाल कयो अवांजे भरपूर ताड़ियुनि में मोहतरमा महक मारवी ऐं सनम मारवी। मोहब्बत थी मोड़े विझे रुस्तम रहसन रुक तिगा अरडा एतरा दाग बनाया तुक सियाणा समझो सुख उस्ताद आहिन इश्क में हो इहो जेको इश्क ॾाढो मशहूर इने ॾिनो सूर इने में सुरूर इहो जेको इश्क ॾाढो मशहूर इने ॾिनो सूर इने में सुरूर
इहो तुंहिंजो नालो शबाब इहो तुंहिंजो शोलो जंहिंजो नालो शबाब इहो जेको आशिक़नि खे सॾींदो कबाब इहो जेको आशिक़नि खे सॾींदो कबाब हो तूहे तोड़े गुर्ब करे मूंखे मंज़ूर इन्हे दिलो सूर
महिरबानी महिरबानी लख कुर्ब लख थोरा इन्हनि अदड़ियुनि जे लाइ भरपूर ताड़ी महिरबानी लख कुर्ब। असांजो ही प्रोग्राम आफ्ताब कमाल प्रोडक्शन नाले चैनल आहे यूट्यूब ते, उते हींअर लाइव हले पियो थो ऐं केबल ते बि 32 नंबर चैनल ते ही प्रोग्राम अवी लाइव ॾिसी सघो था। घर में असांजूं अदड़ियूं असांजूं भेनरूं अमड़ियूं जा जेको हिन प्रोग्राम में शरीक न थी सघियो आहे उहो उते बराह रास्त ही प्रोग्राम ॾिसी सघे थो। असांजे प्रोग्राम में हैदराबाद खां असांजे उस्ताद बुखारीअ जो निहायती वेझो साथी सिंधी ॿोली जो बेहद ख़ूबसूरत शाइर अदीब माना तो अली दोस्त आजिज़ साहब असन प्रोग्राम में पहुतो है। उस्ताद बुखारी अदबी काउंसिल तरफा खेस दिल जी गहराइण से भलीकार चवां तो। उनसां गॾु अदो मजीद समय जो ऐं ॿिया दोस्त पहुता आहिनि, उनखे दिल जी गहराइण से भलीकार। उस्ताद बुखारी ने ख़ूबसूरत सिटुनि सां ॿिए हिकिड़ा नौजवान रागीअ खे गुज़ारिश कंदुसि तो स्थिति अचनि ऐं उस्ताद जो कलाम पेश कनि। बाबा महिरबानी लख कुर्ब। टाइम थोड़ो आहे, फनकार तमाम घणा आहिनि, असांजी दिलि चवे थी त तव्हांखे ॿुधूं, लेकिन पोयां 15-20 फनकार ॿिया बि वेठा आहिनि। इन जे लाइ आउं हथ ॿधी तव्हां खां माज़रत कयां थो, सभिनि खे राज़ी करिणो आहे। आउं गुज़ारिश कयां सिंधी असांजे सिंध जे निहायती ख़ूबसूरत नौजवान कलाकार भाऊ आज़ाद भुट्टो खे त पाण अचनि उस्ताद जो कलाम पेश कनि। उस्ताद चवे थो त हिकु सदीअ खां बि पोइ जे कलाकार को, हिकु सदीअ खां पोइ जे कलाकार को ही पुछाए पतो भूए भुणको हिते हो बुखारी को, मुंहिंजो नालो लिखो, मुंहिंजो नालो लिखो। अवां जी भरपूर ताड़ियुनि में आज़ाद भुट्टो। महफ़िल में वेठल सभिनी क़ाबिल एहतराम खे आज़ाद अली जी तरफ खां अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद उस्ताद बुखारी जो खूबसूरत कलाम, खूबसूरत अंदाज, खूबसूरत राग सां अवां जे अॻियां पेशे ख़िदमत आहे। कि भला सिंगर माइक थोड़ी बुटियल आहे ऐं परे खां आवाज़ ॿुधो, सिंगर माइक बुटियल आहे, म्यूज़िशियन जो आवाज़ वधीक आहे, थोड़ो इनखे ॾिसिजो महिरबानी। असांजे इश्क में असांजे इश्क में असांजे
इश्क में अभी मशहूर था आयो मशहूर थिया हो जॾहिं नालो थियो अथव तॾहिं मगरूर थिया आहियो महबूब मौज तुंहिंजी मस्ती नथी पवे महबूब मौज तुंहिंजी मस्ती नथी पवे मस्ती नथी पवे Balika, Minister of Culture, thank you so much, sir. महबूब 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 मौज तुंहिंजी मस्ती नथी पवे महबूब मौज तुंहिंजी मस्ती नथी पवे संजीदगी लख जी संजीदगी लख जी सस्ती नथी पवे महबूब मौज तुंहिंजी मस्ती नथी पवे महबूब मौज तुंहिंजी मस्ती नथी पवे संजीदगी लख जी संजीदगी लख जी सस्ती नथी पवे महबूब मौज तुंहिंजी सस्ती नथी पवे महबूब मौज तुंहिंजी मस्ती नथी पवे सींदे सोहनी धरती खादर कुशादी सिंधु खा सींदे सोहनी धरती खादर कुशादी सिंधु खा सींदे सोहनी धरती खादर कुशादी संसार 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 सात मोहजी सरती नथी पवे संसार सात मोहजी सरती नथी पवे संजीदगी लख जी संजीदगी लख जी सस्ती नथी पवे महबूब मौज तुंहिंजी मस्ती नथी पवे यो
गलतान 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 थी किथे का गलती नथी पवे गलतान किथे का गलती नथी पवे संजीदगी लखजी संजीदगी लखजी साथी नथी पवे महबूब मौज तो मस्ती नथी पवे अगते 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 हली तुंहिंजो संगती नथी पवे अगते हली तुंहिंजो संगती Mother,